अस्सलाम वालेकुम। मुझो नालो अली असगर है। अवां मुझो यूट्यूब चैनल मैथ एंड मैथ सिंधी ॾिसी रहा हो। सब्सक्राइब करण न विसारींदा। हिन वीडियो में असी 10 क्लास जी एक्सरसाइज 5.3 सिखंदासीं। 5.3 जो पार्ट 2 बेस साॻियो ई आहे जीअं पार्ट 1 कयोसीं, पर फ़र्क़ु इहो आहे त हिते नंबर्स तमामु वॾा आहिनि, नंबर वॾा आहिनि ऐं हुते नंबर्स बिल्कुलु नंढा हुआ। हिन खे बि साॻे ई असीं तरीक़े सां सॉल्व कंदासीं। अगरि मल्टीप्लाई हिन में हिन खे आसान तरीक़ो ॿियो इहो आहे त हितां कामन निकिरे त कामन असीं कढी सघूं था। हिननि सभिनी में 3 कामन आहे। 3 कामन कढंदासीं त हीउ थींदो 8x² माइनस 27x प्लस 9। ओके, ऐं 3 हाणे हिननि खे मल्टीप्लाई कयूं त 72 थिए प्लस जो, ऐं एड कयूं त माइनस 27 थिए। हाणे 27 खे अहिड़े तरीक़े सां डिकम्पोज़ करिणो आहे ॿिनि नंबरनि में, त हीउ थींदो 24 माइनस 24 माइनस 3। प्रोडक्ट प्लस में आहे तॾहिं ॿिन्ही नंबरनि जी साइन सेम हूंदी। जेका हिते साइन हूंदी उहा ई ॿिन्ही नंबरनि जी साइन हूंदी। त हीउ थी वेंदो 8x² माइनस 24x माइनस 3x माइनस 9। 3 हिते कामन छा आहे, 8 कामन आहे, 8x हिन में बि आहे, 8x हिन में बि आहे, त हीउ थींदो 8 ते 8 जी टेबल हिकु दफ़ो लॻी, यानी x हेॾां थी थो माइनस 3। ऐं हिते छा कामन आहे, हितां माइनस 3 ॿिन्ही में कामन आहे। सॉरी, हीउ त प्लस 9 आहे, माइनस 3 ॿिन्ही में कामन आहे, त 3x माइनस 3 ॿिन्ही में कामन जेका ब्रेकेट आहे उहा x माइनस 3 आहे। हीउ थींदो 8x माइनस 3। 3 हिन सां मल्टीप्लाई कयूं त असांखे आंसर मिलंदो 3x माइनस 9। 3x माइनस 9 ऐं हीअ साॻी ब्रेकेट 8x माइनस 3। क्वेश्चन ॿियो नंबर क्वेश्चन 2। हिन क्वेश्चन 2 में प्रोडक्ट तमामु वॾी थींदी। 36 खे 36 सां मल्टीप्लाई कंदासीं त थी वेंदो 1296 ऐं सम थी वियो 154। प्रोडक्ट नेगेटिव आहे, यानी 2 असांखे जेके नंबर मिलंदा मुख़्तलिफ़ अपोज़िट साइन वारा नंबर मिलंदा। प्रोडक्ट कयूं त 1296 मिले ऐं एड कयूं त 154 मिले। अगरि असांखे एतिरो वॾो टेबल, एॾी वॾी टेबल या एॾो वॾो खोड़ो नथो अचे त पोइ छा कंदासीं, हिन 1296 जा फैक्टर्स मालूम कंदासीं। हाणे 1296 पोइ असीं ॾिसंदा ईंदासीं त किथे किथे जेको आहे सो हिननि में नंबर्स 2 अहिड़ा था मिलनि जिन जी प्रोडक्ट इहा थी मिले ऐं सम हिन जे क़रीब आहे। त हीउ थींदो 606 4 8 2 3 2 4 ॿिन्ही टेबल हणोसि 1 6 2। हाणे हीअ थी 8 ऐं हीअ थी 162। 8 खे 162 सां मल्टीप्लाई कयूं, 8 × 162 16 हिकु मथे, हे थी वियो 48 49 4 मथे, हे थी वियो 8 4 12 1296 मिलियो। 8 ऐं 162 खे मल्टीप्लाई कंदासीं त 1296 थो मिली वञे, ऐं एड कयूं त साॻियो ई 154 मिली वेंदो। माइनस 162 सॉरी प्लस 162 माइनस 8, ॿिन्ही खे एड कयूं साॻियो ई 154 मिलंदो, मल्टीप्लाई कयूं त माइनस 196 मिलंदी। हिन खे अहिड़े तरीक़े सां डिकम्पोज़ करिणो आहे। 36x² प्लस 162x माइनस 8x माइनस 36। हिन में कामन ॿिन्ही में असांखे 36 अच्छा 36 ऐं 36 सही। हिन में कामन असीं कढूं 162। 162 जो अधु घणो थींदो, 162 माना थी वियो 80 81, माना हिन में 9 बि कामन आहे, 18 कामन आहे। 18 कामन कढंदासीं, 18x ॿिन्ही ते, हिन ते 2 दफ़ा लॻो ऐं हिन ते 18 जी टेबल लॻंदी 9 दफ़ा।
+9 हिन में असांखे कॉमन आहे 4 थींदो, हीअ थींदो 2x माइनस +9, ॿिन्ही में कॉमन थींदो 2x +9 थींदो 18 माइनस 18x माइनस 4, ये थी आंसर। क्वेश्चन नंबर 3 सॉल्यूशन। हिन में भी कॉमन निकिरे थो, 7 कॉमन आहे, 7 कॉमन कढंदासीं थींदो y² माइनस 2y माइनस 21, ऐं हिननि खे मल्टीप्लाई 3 थींदो। हिन खे अहिड़े तरीक़े सां डिकम्पोज़ कयूं, मल्टीप्लाई कयूं त -3 मिले ऐं एड कयूं त -2 मिले, त यानी उहे 2 नंबर थींदा -3 ऐं +1, ॿिन्ही खे मल्टीप्लाई कयूं त -3 थी वेंदो प्रोडक्ट, ऐं एड कंदासीं त -2 मिलंदो। 7y² माइनस 3y प्लस y माइनस 3, हिन में कॉमन छा आहे, y कॉमन आहे 7, y कॉमन y माइनस 3 हितां मिलियो, ऐं हितां छा कॉमन आहे 1 कॉमन आहे y माइनस 3, y माइनस 3 ॿिन्ही में कॉमन, y माइनस 3 y प्लस 7, ही आंसर थी वियो। हिन आंसर खे असां ईअं बि लिखी सघूं 7 हिन सां मल्टीप्लाई कयूं या हिन सां मल्टीप्लाई कयूं, ॻाल्हि साॻी आहे पर बहितर आंसर इहो आहे त कॉमन असीं ॿाहिरि कढी रखूं।